अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी न्यूज़ इलेक्शन 2024 जे प्रोग्राम में अवां जो होस्ट मेज़बान मुमताज़ बोज़दार एक दफ़ो ॿीहर हाज़िर आहियां। हिन प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु आहिनि PS 41 ते जमायत इस्लामी पारां नामज़द उम्मीदवार जान मोहम्मद कुंबर साहब। जान मोहम्मद कुंबर, अवांखे अवामी न्यूज़ इलेक्शन 2024 जे प्रोग्राम अचण ते सभ खां पहिरीं भली था चऊं। महिरबानी मुमताज़ साहब, तमामु वॾी महिरबानी अवामी न्यूज़ जी जंहिं असांखे टाइम ॾिनो। असां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ जा, जंहिं असांखे मौक़ो ॾिनो इलेक्शन जे बारे में ॻाल्हाइण जो। शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ खे। कहिड़ो मंशूर आहे जमात इस्लामी जो? ऐं हिते पहिरियों दफ़ो सांगड़ में उम्मीदवार बीहारिया आहिनि पूरे सिंध में, कहिड़ो मंशूर खणी आया आहियो? तमामु सुठो सुवाल मुमताज़ साहब। जमायत इस्लामी जे अंदरि असां ॾिठो आहे त हिकु सची पार्टी, मुख़लिस ऐं अवाम जी ख़िदमत, ऐं उहो माशाअल्लाह जेको काफ़ी उन ख़िदमतूं बि कयूं आहिनि ऐं उहो काफ़ी ख़िदमतूं असांजे हथां बि थियूं आहिनि। अल ख़िदमत जी सूरत में असां जेको आहे हींअर गुज़िरियल बरसातनि में इन बोर्ड जे दौरान असांजे अछड़े थर तहलको खिपरो सां तालुक़ु रखंदड़ जेको अवाम जी असां काफ़ी सारी ख़िदमत कई आहे, इहो जमायत इस्लामी जी तरफ़ खां जेको थी आहे। ऐं असांखे इहो ई शइ हिननि जी सुठी लॻी त बिना कंहिं लालच लोभ जे, बिना कंहिं रंग नसल जे ऐं अवाम जी ख़िदमत करणु, इहो जज़्बो रखियो आहे पंहिंजो जमायत इस्लामी। माशाअल्लाह इहो तमामु बहितरीनु लॻो। असां इन जज़्बे खे ॾिसी करे हिन शइ जे अंदरि एंटर थियासीं ऐं माशाअल्लाह काफ़ी जेको आहे ख़िदमतूं थियूं आहिनि ग़रीबनि जूं, उन्हनि जा काफ़ी मसइला हल बि थिया आहिनि। त इहो मंशूर खणी असां जमायत इस्लामी में एंटर थियासीं। अच्छा, अल ख़िदमत जे प्लेटफॉर्म तां उहा जेके इमदाद वग़ैरह ॾुखे महल में ॾियो था ग़रीब मिस्किन माण्हुनि खे या मुतासिर माण्हुनि खे, त उहे फंडिंग किथां थी अचे? उहो कीअं जमायत इस्लामी जा कहिड़ा ज़रिया वसीला आहिनि जितां उहो इहो मदद करे थी? सही, जमायत इस्लामी एक सियासी पार्टी आहे ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जेको जमायत इस्लामी हलाए बि, जेको इंटरनेशनल फाउंडेशन आहे, इनखे ॿाहिरि मुल्क खां वठी ऐं जेको हिते जा समाजी या मतिलबु हिते जा जेको बि ताजूदार आहिनि हुननि जे तरफ़ खां मतिलबु डोनेशन थिए थी। पोइ उन जो जेको बि फंडेज हूंदी आहे इन बरसातनि खां वठी, मतिलबु मुख़्तलिफ़ जेको हिन जो पाणी जे हवाले सां, सिहत जे हवाले सां ऐं मतिलबु जीअं टेंट जे हवाले सां आहे, राशन जे हवाले सां आहे, स्प्रे वग़ैरह, मच्छरदानी, मेडिकल कैंपूं, उहो जेको आहे अल ख़िदमत फाउंडेशन जे तरफ़ खां जेको अचनि थियूं। हिकिड़ी तरतीब ठहियलु आहे ऐं असांजी टीम ठहियलु आहे। तालके खिपरे जो सदर आहियां ऐं मुंहिंजी टीम मूं सां जुड़ियल आहे। पोइ उन हिसाब सां जेको बि जीअं तालके ऐं ज़िले जे हिसाब सां जेको कमु अचे थो, ज़िले वारा असांखे ॾियनि था ऐं असां अॻिते आवाम जी ख़िदमत में हाज़ुर कंदा आहियूं। तव्हां माना डोनेशन जेको मिले थो, चंदो मिले थो और मूंखे ॾियनि था, अवां हींअर उन जे बदिले में अवाम खां वोट घुरणु पिया वञो त असांखे वोट ॾियो त असां इहो वरी माण्हुनि खां डोनेशन ऐं चंदा करे अव्हांखे वधीक में वधि पहुचाईंदासीं, ॾुखियुनि हालतुनि में, मुसीबतनि में अव्हांखे सहूलियतूं पहुचाईंदासीं। ईअं न, अहिड़ो को बि जेको असांजो कोन आहे। असां बसि हिकु ॾिसो जमायत इस्लामी जी असल में ई असां शयूं ॾिठियूं आहिनि, छो त गुज़िरियल हुकूमत असां ॾिसूं पिया आहिनि बरसातनि में। मुंहिंजे हिसाब सां जेको मूं तालके जे अंदरि कमु करायो आहे, एतिरो बज़ाहिरी को मुंहिंजे नज़र में कोन अहिड़ो गुज़रियो कमु। त असां त ॾिसो हुन जज़्बे खे खणी वेठा आहियूं। हीअ ख़िदमत हिकु अलॻि शइ आहे, ठीकु आहे न, ऐं सियासत इलेक्शन जो अचणु हिकु ॿी शइ आहे, ठीकु आहे न। असांजूं ख़िदमतूं हुयूं ऐं तहसील खिपरो जे अंदरि जमायत इस्लामी जेको आई आहे, उहो असां ते जेको मूं ते एतमाद करे करे ऐं मूंखे उन्हनि जेको पंहिंजो टिकट ॾिनो आहे ऐं मूंखे जेको PS ते जेको उन्हनि बीहारियो आहे, जेको एतमाद करे बीहारियो आहे। ऐं इनशाला जेको असांजो इहो न आहे त असां जेको ख़िदमत कई आहे हुनजे बदिले में असांखे वोट ॾियो, न, हीअ सोच कोन आहे। सोच इहो आहे त निज़ाम बदिली थिए ऐं जेको तइलीम आहे, सिहत आहे, काफ़ी जेको मसाइल आहिनि, खिपरो जे अंदरि पाणी जो सभ खां वॾो मसइलो आहे। इन हवाले सां असीं चवंदा ॾिसो हीअ जमायत इस्लामी कयो आहे, अल ख़िदमत जी सूरत में कयो आहे, त असां उन मंशूर ते आहियूं त भई अवामी मसइला हल थियनि ऐं इहो ई असांजो मंशूर आहे। बाक़ी इहो असांजो न आहे त असां जेको ख़िदमत कई आहे हुनजे ज़रिए असांखे वोट ॾियो। असां चवंदा असांजो कमु ॾिसी करे त अव्हांजी ख़िदमत कई आहे। हिन एॾी बरसातनि में, एॾी ॿोॾनि में
असां जेको पंहिंजी टीम सां गॾु वसंदड़ बरसातनि में जेको माण्हू जेको पंहिंजा बेघर थी आया हुन ताईं खाधो पहुचाइणु, इहे शयूं त ॾिसो नी हिकिड़ो इंसानी नाते सां इख़लाक़ी फ़र्ज़ु बि हो असांजो, हर इंसान ते हर जमायत ते बि आहे, असां उहो पंहिंजो फ़र्ज़ु बि निभायोसीं ऐं हुन खां पोइ जेको जमायत इस्लामी जे हुकुम ते असां हिन शइ में आया आहियूं। अक्सर ॾिठो वियो आहे त हिते ॿ तरफ़ा मुक़ाबला थिया आहिनि, GDA पीपल्स पार्टी ऐं ॿिया जेके उमेदवार ईंदा बि आहिनि हथु खणी वेंदा आहिनि। जमायत इस्लामी पारां ई आहियो, तव्हांजो छा मूड आहे? मुमताज़ साहिबु ॾिसो न, जमायत इस्लामी जेको हिन शइ हथु खणणु या अहिड़ो को बि जेको शइ असांखे हुन नाहे सेखारी। काफ़ी ॾिसो न शयूं थियूं आहिनि, अचनि पियूं साम्हूं, पर असांजो इन मामले ते जेको हथु खणण ते अहिड़ो को बि प्रोग्राम कोन आहे। इंशाअल्लाह असां जंहिं शइ ते आहियूं इन शइ ते क़ाइमु रहंदासीं ऐं इंशाअल्लाह जेको असां इलेक्शन जी मुहिम खे बाक़ाइदगी सां आगाज़ करे छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह असांखे तमामु बहितरीनु जेको मोट मिले पई ऐं माण्हुनि जे अंदरि जेको जज़्बो असां ॾिठोसीं ऐं इंशाअल्लाह जेको असां इन शइ ते पूरा लहंदासीं, इलेक्शन जे जेको आहे उहो असां बिल्कुलु विढ़ंदासीं ऐं पोइ उहो नसीब जी ॻाल्हि आहे, मुक़दर जी ॻाल्हि आहे खटणु हाराइणु, लेकिन असां पंहिंजे जेको ज़हन जे मुताबिक़ पाबंद आहियूं ऐं साबित क़दम बीठा हूंदासीं। अच्छा, हींअर ताईं कंहिं सियासी पार्टी कंहिं धुर अव्हां खां राब्तो कयो आहे, ॻाल्हियूं कयूं आहिनि त हथु खणो असांजे हक़ में या अहिड़े क़िस्म जो ऑफरूं वग़ैरह? न, बज़ाहिरी अहिड़ी का बि शइ जेको वाज़े कोन थी आहे ऐं केर बि सियासी माण्हू अची जेको करे चवे। ॾिसो न, सियासी ही जमहूरी हिकु हर इंसान जो हक़ु आहे, हिन में माण्हू अची सघे थो, ज़ाहिर में असां बि उहो ई मंशूर खणी जेको आया आहियूं ऐं इंशाअल्लाह असां साबित क़दम आहियूं, असां हिन शइ ते बिल्कुलु असांखे फ़ख़्रु आहे ऐं इंशाअल्लाह असां इलेक्शन विढ़ंदासीं। अवाम में बि आहियो, अवाम जो मूड आहे भला हिन बारे? इहे रवायती पार्टियूं जेके बीठियूं आहिनि उन्हनि खां बग़ावत जो या उन्हनि खां तब्दीली करण जो या अव्हांजी नज़र में उन खां छुटकारे जो को अवाम जो मूड आहे? ॾिसो न, काफ़ी राय साम्हूं अचनि पिया, मुख़्तलिफ़ जॻह ते असीं वञूं पिया, उते काफ़ी जेको कमेंट्स अचनि पिया, असां ॿुधूं पिया। ॾिसो न, हाणे इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त ज़ाहिर सी बात जेको इलेक्शन जो जेको 8 तारीख़ रखियलु आहे, इन खां पोइ ख़बर पवंदी त हाणे ॾिसो न अवाम जो छा राय आहे, इंशाअल्लाह साम्हूं अची वेंदी। अच्छा, अवाम जे लाइ, वोटरनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव अगरि कामयाबु थी था वञो त खिपरे जे लाइ, अव्हांजी मंसूर में खिपरो जे लाइ, ख़ासि करे हिन तक जे लाइ, हिन तक PS 41 जे लाइ बतौर सूबाई मेंबर अव्हां कहिड़ो प्लान आहे? सही, जेको ॾिसो न, हाणे खिपरो जो प्लान असां वटि इहो ॾिसो, खिपरो जी सभ खां पहिरीं रोडनि जो मसइलो आहे, हुन खां पोइ सिहत जे हवाले सां पाण जेको ॻाल्हि करूं त मतिलबु उहो काफ़ी जेको सहूलियत न आहिनि ऐं रोड रस्ता ऐं तइलीम जो निज़ाम सॼो धर्म रम आहे, ठीकु आहे। ऐं हुन खां पोइ सभ खां वॾो मसइलो त पाणी जो आहे। अहिड़ो को आरो प्लान कोन आहे, अहिड़ो को जेको साफ़ पाणी जा वॾा प्लान कोन्हनि। खिपरो जे अंदरि सभ खां वॾो मसइलो पाणी जो ऐं हुन खां पोइ जेको आहे पंहिंजो गंदे पाणी जी नेकाली वारो सिस्टम, इहो बि धर्म भरम लॻो पियो आहे, ठीकु आहे। जीअं तव्हां खिपरो खे ॾिसो या मतिलबु अॻिते जेको अछड़े थर जो शहर जेको हथूंगो आहे, ऐं इन में बि ॾिसो काफ़ी जेको आहे न, सभ खां वॾो त मसइलो हुते जेको आहे उहो जेको गटर नाला आहिनि, जेको पाणी जो निज़ाम ऐं इहो काफ़ी जेको आहे न, तव्हां ॾिसो शहर पूरो जेको हुनजो निज़ाम ई धर्म भरम थी थो वञे। जीअं सिविल अस्पताल जो मसइलो, हुनजे अंदरि सफ़ाई जो को मसइलो कोन आहे, हथूंगे जे अंदरि सिर्फ़ु 2 मतिलबु भंगी आहिनि। हाणे उहो एॾो वॾो शहर आहे, हुनजे अंदरि असीं त ॾिसो न, इहो ई नुमाइंदनि जेको गुज़िरियल जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो बि ॾिसनि था, हथूंगे अंदरि गुज़रनि था ऐं काफ़ी ॾिसो न, हथूंगे जेको इंटर थींदे ई तव्हांखे हिकिड़ो वॾो गटर नालो जेको खुलियल नज़र अचे थो, पूरो फैलिजी वञे थो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हुनजे अंदरि ॾिसो न, ॿार बच्चो, लेडीज़ आहे, प्यादल माण्हू आहे, हुन लाइ वॾी तकलीफ़ थिए थी। त असीं चऊं त हीउ निज़ाम जेको आहे इहो न हुजणु खपे ऐं सभिनी खे जेको आहे पंहिंजो हक़ु, जेको वोट जो हक़ु आहे, जेको वठो था या वोट खां पोइ जेको कामयाबु थियो था न, त उन्हनि ते माण्हू पूरो लहणु खपे। ॾिसो न, असांजो मंशूर इहो ई आहे, असां इन जज़्बे खे पीपल्स पार्टी दावा करे थी त असां रोड ठाराया आहिनि, अव्हां चओ था रोड रस्तनि जी हालत ख़राबु आहे, निशानदेही कंदो त कहिड़ा कहिड़ा रोड? साईं ॾिसो न, हाणे खिपरे सिटी जो ॾिठो वञे, पीपल्स पार्टी जे दौर में थियो आहे बिल्कुलु, लेकिन ॾिसो न हींअर तव्हां ॾिसो पिया हुन में कहिड़ा हालात आहिनि, छो त उहो मेन आहे, हुन में मेन जेको स्कूल बि लॻे थी, कारोबार जो निज़ाम बि आहे
ऐं हुतां माण्हू गुज़रे थो त सम्झ सॼो मिटी मिटी थी थो वञे। हाणे हुते जा दुकानदार उहो बि परेशान आहिनि, ठीकु आहिनि। हाणे ॾिसो ख़ासि कर त हींअर गुज़िरियल जेको हुकूमत खे इहो जेको मौजूदा खे इन शइ ते त ॾिसो पंहिंजो अमल करणु खपे। ऐं हुन खां पोइ ॾिसो न भई हाणे सिविल अस्पताल जो रोड चलो ठीकु आहे, हाणे इन में बि अञा कमु अधूरो आहे। ऐं काफ़ी शहर जूं जेको गलियूं आहिनि जीअं ग़रीब आबाद आहे या ॿिया इलाइक़ा आहिनि काफ़ी सारा, हुननि जो निज़ाम ॾिसो सॼो मतिलबु धर्म आवाम जे लाइ को पैगाम, वोटरनि लाइ को पैगाम? साईं असांजो पैगाम ॾिस तहसील खिपरो जी जेको बि PSA 41 सां वाबस्ता अवाम आहे, असां जेको मंशूर खणी निकिता आहियूं जमायत इस्लामी तरफ़ खां, असांजो इहो ई पैगाम आहे नौजवान साथी ऐं जेको बि जंहिं बिरादरी सां तालुक़ु रखनि था, जेको असां नौजवान खे चाहिनि था, उहो पंहिंजे वोट जो क़दुरु ॾिसनि, ठीकु आहे। वोट हिकु अमानत आहे ऐं इहो अमानत ॾिसो न अलाह जे तरफ़ खां आहे। जॾहिं वोट ॾियणु वेंदा आहियूं त वोट जे अंदरि हिकु परचो ऐं अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी असां पंहिंजो नुमाइंदो मुंतख़ब कंदा आहियूं त भई असांखे ही माण्हू ॾिसो न, अगरि हुन माण्हू जो किरदारु बहितर आहे, सुठो आहे, त उन जो जेको बि सुठो कमु हूंदो उनजो सवाबु उन वोटर खे बि मिलंदो। अगरि उनजो किरदारु बि ग़लति आहे त उनजो किरदार जो जेको गुनाह थींदो उहो हुन वोटर खे, छो त उन्हनि खे सिलेक्ट कयो आहे। त ऐं नौजवान दोस्त भाइर जेके बि तहसील खिपरो जा अछड़े थर जा, इन सां जेको मुंहिंजो पैगाम आहे त असां जेको मंशूर खणी निकिता आहियूं, तव्हां असांजो साथ ॾियो ऐं 8 फेबरवरी ते असांजो निशान तराज़ू आहे, इन ते मोहर हणी असांखे कामयाबु करो। ऐं इनशाला असां जेको अव्हांजी उमेद जा तलबगार आहियूं, असांखे उमेद खणी निकिता आहियूं। दादा हिकिड़ो विच में सुवाल आख़िरी खां मूं चई छॾियो त जमायत इस्लामी हिकिड़ी मज़हबी तंज़ीम आहे, अक़िलियत उन्हनि खां थोरो लारे, अक़िलियत जे लाइ वटि कहिड़ो प्रोग्राम आहे? साईं असांजी ॾिसो न जमायत इस्लामी कॾहिं ही फ़र्क़ु न आहे रखियो आहे। असांजो मंशूर इहो आहे, असां न रंग नसल ज़ात हिंदू मुस्लिम असां कंहिं शइ खे मतिलबु नज़रअंदाज़ कोन कंदा आहियूं। असां सिर्फ़ु इंसानी ख़िदमत, जमायत इस्लामी इंसानी ख़िदमत जो हिकिड़ो जज़्बो आहे ऐं हुन में कोई फ़र्क़ु कोन्हे। ॾिसो न अगरि माण्हू हिनखे सम्झे, बाक़ी उहो त अॻे माण्हू जी सम्झ आहे, अगरि हुन शइ खे जेको हुन शइ में अची वठी थो अचे, लेकिन जमायत इस्लामी जे अंदरि ही शइ न आहे। बिल्कुलु उहो जेको आहे ख़िदमत जे जज़्बे खां आहे ऐं उहो कंदी अचे बि। इनशाला असांजो बि इहो मंशूर आहे, असां बि बिना इन लालच जे, इन लोभ जे, असां बि जेको हर माण्हू वटि विया आहियूं, हिंदू मुस्लिम बरसातनि खां वठी या अॼु ॾींहं ताईं असां फ़र्क़ु ई कोन रखियो आहे। महिरबानी जानमंद गोबर साहब। नाज़रीन, अवामी न्यूज़ जे मक़बूल प्रोग्राम इलेक्शन 2024 में PSA 41 ते जमायत इस्लामी जो उम्मीदवार जानमंद कुंबर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जो मंशूर ॿुधो। अवां ते इहो फ़ैसिलो छॾियल आहे त अवां हिन इंटरव्यू खे कीअं था ॾिसो, जमायत इस्लामी जे मंशूर खे कीअं था ॾिसो। असां वरी शुरूआत में वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में हाज़ुर थींदासीं। महिरबानियूं टाइम ॾियण जूं जानमोहन साहब। असां वरी हिकु दफ़ो ॿीहर कंहिं ॿिए प्रोग्राम में शामिलु थींदासीं। अवां सां तेसीं ताईं मुमताज़ बोलदार खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़। जिते बि हुजो सदा ख़ुशि हुजो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।